खां पोइ सिंधी शाइरी खे नवां घस लाड़ा ॾींदड़ महान कवि शेख अयाज़ जी अॼु 22वीं वरसी मल्हाई पई वञे। शेख अयाज़ जो नालो न रुॻो जदीद सिंधी शाइरनि जे सफ़ में सभिनी खां मथां नज़र अचे थो, पर खेसि सिंध जे जदीद शाइरीअ जो बानी पिणु लेखियो वञे थो। शेख अयाज़ नज़म ऐं नसर में पंहिंजी कमाल महारत रखंदो। हू लफ़्ज़नि खे शाइरी तोड़े नसर जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि में उते हिकु आला तख़लीक़ जो रूप ॾींदो। नंढे खंड जे हिन वॾे शाइर शेख अयाज़ सिंध जे सुहिणे शहर शिकारपुर में 2 मार्च 1923 ईस्वी ते शेख ग़ुलाम हुसैन जे घर में अखियूं खोलियूं। 6 में संदसि नालो मुबारक अली रखियो वियो, पर अदबी दुनिया में अचे हू शेख अयाज़ थी वियो। शेख अयाज़ प्राइमरी तालीम पंहिंजे पाड़े जे स्कूल मां ई पिराई। इंटर सीएनएस कॉलेज ऐं BA DJ कॉलेज कराची मां कई। शेख अयाज़ शुरूआती तौर ते वकालत जे शोबे सां वाॻियल रहियो, पर हुन शाइरी जे मैदान में बि पाण मञायो। शुरूआती दौर में संदसि उस्ताद खियलदास फ़ानी हुन जी शाइरी में रहबरी रहनुमाई कंदो रहियो, पर बाद में शेख अयाज़ शाइरीअ जे 7 आसमाननि खे सर करे पंहिंजी अज़मत जा उहिञाण क़ाइमु कया। हुन सिंधी ॿोली ऐं अदब जे झोल में नसर ऐं नज़म जा सवें किताब विधा। शेख अयाज़ खे इहो पिणु एज़ाज़ु हासिलु हो त हुन भिटाई जे रिसाले जो मंज़ूम उर्दू तर्जुमो पिणु कयो। हुन उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ मां केतिरा ई अहम किताब सिंधी ॿोलीअ जे हंज में विधा। शेख अयाज़ जे किताबनि जा घणे भाङे नाला शाह लतीफ़ जे रिसाले मां वरितल आहिनि। अयाज़ खे संदसि कलमी पुरे ते केतिरा ई अवार्ड ऐं एज़ाज़ पिणु अता कया विया, पर मुज़ाहिमती शाइरी ते खेसि जेल जूं सख़्तियूं पिणु सहिणियूं पियूं। अयाज़ पंहिंजी हयाती जा पिछाड़का पर कराची जे प्रिंस कॉम्प्लेक्स में गुज़ारिया, जिते हुन दिलि जी बीमारी 2 आर्ज़नि सां जंग जोटी। जेठ सिंध जो ही दादलो शाइर 28 दिसंबर 1997 ईस्वी ते हिन फ़ानी जहान मां लड़णु करियो। संदसि मड़ खे लाखणी लतीफ़ जे हंज में कराड़ ढंढ जे कप ते मिटीअ मां हवाले कयो वियो। अयाज़ जे कलमी अदबी पुरे खे कंहिं बि रीति विसारे नथो सघिजे। जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि, सदाऊं त हूंदियूं, सदाऊं त हूंदियूं, जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।